नाज़रीन असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु ख़ैरपुर ज़िले जे टालपुर वॾा शहर जे भरिसां ऐं हीअ टालपुर वॾा जेको शहर आहे इन खे हिकिड़ी सुञाण ॾींदड़ सोराब फ़क़ीर जेको हिकिड़ो इलामी आफ़ाक़ी ऐं करिश्माती आवाज़ रखंदड़ हो जंहिं पूरी दुनिया में न सिर्फ़ु असांजे धरतीअ खे हिकिड़ी शनाख़्त ॾिनी पर हू जर्मनीअ में या दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इन्हनि ई गेड़ूअ रतन कलरनि सां सचिन दिलनि सां पंहिंजे वजदानी आवाज़नि सां वञी उते जेको आहे मैदान फ़तह करे आया ऐं सोराब फ़क़ीर हिकिड़ो अहिड़ो फ़क़ीर सिफ़त दरवेश सिफ़त हिकिड़ो अहिड़ो इंसानु हो जेको न सिर्फ़ु राग जी दुनिया में जंहिं हुन फ़ुक़राईअ मां चढ़ी करे ऐं अर्श माणियो पर उन जे बावजूदु हू इलाइक़े जे लाइ हिकिड़ो सोशल वर्कर बि हूंदो हो जंहिंमें ग़रीबनि जे नियाणियुनि जूं शादियूं कराइण जंहिंमें स्कूल खोलाइण जंहिंजा तव्हां सीन ॾिसी सघो था त हीउ हिकिड़ो इलाइक़ो जेको झुगियुनि ते ऐं इन्हनि ते मुश्तमिल हो ऐं अॼु हिन झंगल में जेको आहे मंगल लॻो पियो आहे पर हीउ जेको पूरो इलाइक़ो आहे हीउ कटर खां कीने खां नफ़रत खां दुईअ खां लालच खां फ़िरका परस्तीअ खां ऐं इन्हनि खां आजो आहे ऐं हिते सूफ़ी फ़िक्र जेको आहे उहो परवान चढ़े थो वधे वेझे थो जंहिंजी नशो नुमा थिए थी ऐं इहे सूफ़ी फ़नकार आहिनि जेकी अॼु जे हिन दहशतगर्दीअ जे दौर में ऐं सूफ़ी फ़क़ीर इंसान जिन वटि कंहिं मज़हब जे लाइ कंहिं धर्म जे लाइ कंहिं फ़िरके जे लाइ ऐं कंहिं बि नज़रिये जे लाइ का नफ़रत न आहे ऐं हर माण्हूअ खे जेको आहे अवलियत हासिलु आहे हर माण्हूअ जे लाइ मुहबत आहे हर माण्हूअ जे लाइ प्यारु आहे त हीअ जेको सूफ़ी फ़िक्र आहे जेको ॾिसो था त अॼु जो दौरु मज़हबी बुनियाद परस्तीअ जे नाले ते पंहिंजे नज़रिये खे सही सम्झण जे नाले ते पंहिंजे फ़िरके खे सही सम्झण जे नाले ते ॿिए खे काफ़र सम्झो वञे थो पर हीअ सूफ़ी आहिनि जिते हिंदू मोमिन सिख ईसाई भील माड़ेचा पंहिंजो जेको इंसान ज़ात आहे जंहिंखे ॿिया माण्हू शायदि वेझो नथा अचनि ॼण हीअ उन्हनि खे भाकुर पाइनि था गले लॻाइनि था सोराब फ़क़ीर हिन धरतीअ जो हिकिड़ो अहिड़ो सूफ़ियाणे गेड़ूअर ते रंग में रंगियल ऐं मेहंदी लॻाईंदड़ ऐं हुनजे चहिरे में जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिकिड़ो नूर नज़र ईंदो ऐं हुनजे ॻाइण में बि हिकिड़ी ईअं सम्झो त इलामी मथां ई का शइ हूंदी हुई जंहिं आवाज़ सां जंहिं घनघरज सां जंहिं ददके सां हू ॻाईंदो हो हुन जा ॻायल कलाम अॻिते हली पूरी दुनिया में मशहूरु थिया ऐं कल्चरल खाते वग़ैरह हुनखे मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती इन्हनि में मोकिलियो पर आख़िर में जीअं असांजे फ़नकारनि सां जेको अलमियो थिए थो हादसो थिए थो सानियो थिए थो हर कहाणीअ जी जेका एंड थिए थी त मुफ़लिसीअ मां मजबूरीअ मां बेवसीअ मां बीमारीअ मां फ़नकार जेके आहिनि चुड़ी चुड़ी करे ऐं उहे फ़ौत था थियनि ऐं उन्हनि जी गवर्नमेंट जेका आहे उहा परगोर नथी लहे सोराब फ़क़ीर जी जेका वरसी उहा पंहिंजो थी रही आहे ऐं उन सिलसिले में जेको असां पंहिंजो टालपुर वड़ा में मौजूदु आहियूं ऐं असां सां सोराब फ़क़ीर जो वॾो पुटु रजब फ़क़ीर जेको हुनजी उन फ़िक्र जो जानशीन बि आहे ऐं हुनजो उन थाट खे ऐं हुनजो उन नज़रिये खे हुनजो उन इलामी आवाज़ खे अॻिते खणी ॾींहं खां ॾींहुं लाट ॿारे रहियो आहे हीअ हिकिड़ी हिते सूफ़ियाणे फ़िक्र जी ऐं सूफ़ियाणे राग जी हिते तरबियत बि ॾिनी वेंदी आहे हीअ हिकिड़ी म्यूज़िक अकेडमी बि आहे सोराब फ़क़ीर जे नाले सां मनसूब थियल आहे जंहिंमें तालिब ईंदा आहिनि जंहिंमें जेको आहे पंहिंजो जेके प्यासा आहिनि जेके तलाश में आहिनि जेके कुझु सिखणु चाहिनि था जिन जे रूह में का बेक़रारी आहे बेचैनी आहे त उहे हिते अचनि था ऐं पंहिंजो सुकून बि माणनि था ऐं हिन हिकिड़े आलमगीर फ़लसफ़े सां जंहिंमें सिर्फ़ु मोहबत आहे जंहिंमें झेड़ो न आहे दुश्मनी न आहे उन सां गॾिजनि था त असां रजब फ़क़ीर सां ॻाल्हायूं था जेको सोराब फ़क़ीर जो हा इहो ॿुधाइजो त सोराब फ़क़ीर खे केतिरा साल थी विया आहिनि तक़रीबन साईं बाबा साईं खे 8 साल थी विया आहिनि 8वीं वर्सी अचे पई हाणे उहो त वर्सी त गुज़री वई न सर जेका इस्लामी हिसाब सां महीनो हुयो ज़ुल्क़द माशाअल्लाह उहो हले पियो ऐं असां फ़क़ीर सूफ़ी अज़म वारा या जेके वली अल्लाह जा आहिनि उहे इस्लामी हिसाब सां तारीख़ रखंदा केतिरी उमिरि बाबा साईं जी उमिरि तक़रीबन साईं
80 जे लॻभॻि हुया, 80-85। ऐं बीमारीअ खां पोइ केतिरो वक़्तु माना जॾहिं बीमार थिया उन खां पोइ केतिरा साल वरी बि जेको आहे ज़िंदा रहिया? बाबा साईं बीमारी जी पोज़ीशन में तक़रीबन 9 साल रहिया, 9-10 साल। ऐं अल्हम्दुलिल्लाह मालिक जी करम नवाज़ी इहा हूंदी त कॾहिं बि फ़क़ीर साईं असांखे यानी हुनखां जो सहारो न वरितो सवाइ पंहिंजे रब खां, सवाइ पंहिंजे हादीअ खां। हाणे इहो ॿुधाइजो त हिकिड़े फ़नकार जो जेको मौत हूंदो आहे उहो हूंदो आहे हुन खां आवाज़ु खसिजी वञे, त जंहिं महिल जो हुन ते फालिज जो अटैक थियो ऐं हुनजो आवाज़ु जंहिं महिल ॻाए न पियो सघे त हुनजी बेवसी, हुनजी मजबूरी या हुनजी उनखे तव्हां फील कयो हिकु पुट जी? साईं तमामु ॾाढो घणो। हक़ीक़त इहा आहे शौकत साहिबु जेॾी महिल किथे महफ़िल थींदी या घर में का रिकॉर्डिंग वॼंदी बाबा साईं जी, उन खे ॾिसी ऐं असां बाबा साईं खे ॾिसी असां औलाद लाइ बल्कि पूरे असांजे वेड़े लाइ वॾो इहो हिकिड़ो सदमो हूंदो, अलमियो हूंदो। ऐं फ़क़ीर साईं पाण बि उन शइ खे बर्दाश्त न करे सघंदा हुआ। याने पोयां 9-10 साल बाबा जो जीअणु ॾाढो ॾुखियो गुज़रियो मूसीक़ी जे हवाले सां, जो पाण न करे सघंदा। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह स्टेज ते त अची करे ऐं ॿियनि सां स्टेज सां तव्हां ॾिठो हूंदो मीडिया जी दुनिया में हिन अख सां त सोरा फ़क़ीर मरण घड़ी ताईं बि जेॾी महिल इस्पताल खां अचे पियो त मूंखे हुकुम कंदो बाबा मूंखे लतीफ़ साईं ते वठी वञ, उते बि अची फ़क़ीर साईं उते बि भिट जा भिटाई, यानी गाॾी एम्बुलेंस में वेही करे उते बि उन ॻायो। यानी बाबा साईं जो आवाज़ु जेको हुयो आलाप उहो मरण घड़ी ताईं न वियो, बाक़ी अल्फाज़ लफ़्ज़ उहे साथ न पिया ॾियनि। मूज़ी मर्ज़ अहिड़ो हुयो, उन लाइ बि असां तमामु घणो कुझु मुल्क अंदरि मुल्क खां ॿाहिरि बि वठी वियासीं। नसीबनि जूं ॻाल्हियूं आहिनि, बीमारी का अहिड़ी लॻी वई कि फ़क़ीर साईं पछाड़ी ताईं। भला इहो ॻाल्हि आहे त हर कंहिंखे हलणो आहे, चलते फिरते जो जहान आहे, हर कंहिंजा ॾींहं पुॼी था अचनि, पर छा सोरा फ़क़ीर जे फौत थियण सां हुनजो जेको स्कूल ऑफ थाट हो, हुनजे गायकीअ जो जेको फ़िक्र हो उहो बि फौत थी वियो या उनखे खणी करे ऐं तव्हांखे साईं अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो त उहा शइ बंदि थियणी कान्हे, न उन खे मौत ॾियणो आहे। अल्हम्दुलिल्लाह बेसिकली असांजो ख़ानदानी ई कमु हलंदो आयो आहे। असांजे बाबा वॾे सोरा फ़क़ीर खां वठी उन खां पोइ अमल फ़क़ीर, उन खां पोइ बाबा साईं जा चाचा महरम फ़क़ीर, पीरल फ़क़ीर, फ़क़ीर अली गुल, यानी असांजो पूरो कुटुंब जेको आहे, असांजो ख़ानदान जेको आहे मूसीक़ी सां लाॻापियल आहे। ऐं पाण ॿारड़ो ॼमे थो त अखी हुनजी तबलनि हिननि सुरनि सां ऐं पंहिंजो जेको मुख़्तलिफ़ माना साज़ वॼनि था पिया त हुनखे नंढे लाकूं ई माना इहा हक़ीक़त आहे। बदक जो बचो हूंदो आहे त हुनखे तरणु न सेखारिबो आहे पाण ई। शौकत साहिब इहा हक़ीक़त आहे त इस्लामी हवाले सां हुनखे आज़ान खां पोइ ईअं सम्झो त साज़ ॿुधण में ईंदा आहिनि। असांजे घरनि में इहा किरत हली। जेको मिसाल सोरा फ़क़ीर फौत थियो त उनखे बि साज़नि सां ॻाए वॼाए करे साईं उहो हिकिड़ो सूफ़ी अज़म आहे, तव्हां ॾिठो बि हूंदो, तव्हां ॿुधो बि हूंदो। ऐं बल्कि बाबा साईं जो त पूरे मंज़र ते इहा शइ आई, उन्हनि जो हुकुम हुयो, हादिन जो बि हुकुम हुयो त सूफ़ी अज़म चाहे थो त जेकॾहिं इंसानु अचे खिलंदो थो ऐं उनजे लाइ लाॾ कोॾ थियनि था त हीउ जहान जॾहिं पंहिंजे हक़ीक़ी मालिक ॾे वञे थो त असां उनजे हवाले ईअं पेश कयूं जीअं आयो, माना खिलंदे करे, खिलंदे ॻाईंदे वॼाईंदे। साज़ वग़ैरह सभई साज़ असां सूफ़ियुनि जो हिकिड़ो असांजो ॾाज आहे, ज़ेवर आहे। इहो मूंखे ॿुधायो त पंहिंजो हीउ जेको इलाइक़ो आहे या सूफ़ी माना घणे भाङे जेके ॾिसंदो मेंगो फ़क़ीर शरा, फौलाद फ़क़ीर या सूफ़ी नसीर फ़क़ीर जलालाणी या उहो पंहिंजो हिसबाणी ख़ैर ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणी, हा, विंदे सचल सरमस्त, विंदे वरी जेको आहे नानक यूसुफ,
त ही जेको इलाइक़ो आहे हिन में मज़हबी कटरपणो न रहियो आहे ऐं जेके फ़िरका आहिनि उन्हनि में या मज़हबनि में हामागिरी या मोहबतूं रहियूं? साईं अलहमदिल्ला असांजो ज़िले ख़ैरपुर में उहे त सिंध सॼी धरती मालामाल आहे वलियुनि सां, वलियुनि जे सदके जीऊं पिया। ऐं ख़ैरपुर ज़िलो उहो आहे जंहिंमें फ़हम फ़ज़ीलत ऐं मज़हबनि सां गॾोगॾु सूफ़ी अज़म जो असां प्रचार वॾो था ॾिसूं, अज़म वॾो था ॾिसूं। जीअं दरगाहूं आहिनि, सचल सरमस्त बाबा ख़ैर मोहम्मद साईं आहे, बाबा नसीर साईं आहे, काफ़ी अहिड़ियूं दरगाहूं आहिनि। ग़ुलाम हैदर साईं गोदड़ो आहे, उन्हनि जी दरगाह बि सूफ़ी अज़म सां आहे। असांजी सूफ़ियुनि जो हिते ईअं सम्झो त हिकिड़ो स्टेट रहियो आहे ज़िलो ख़ैरपुर। हवाले सच हिन में हिंदू मुस्लमान सिख ईसाई सभिनी जे लाइ या सिर्फ़ु मुस्लमान? महबूब सूफ़ी जो नारो ई इहो आहे त अवल नाम इंसानियत आहे ऐं मज़हब ऐं इस्लाम खे त बरक़रार आहे। इस्लाम त असांजो क़ाइमु दाइमु आहे। भला हिते पंहिंजो तलाश करण वारा फैज़ जा घुरजाऊ ऐं सरचश्मे जे सर उहे अचनि था, तालिब वग़ैरह जेके सिख्या वठण जे लाइ या उहो कटरकीनो लाइण जो? साईं अलहमदिल्ला बाबा साईं खां पोइ असांजो सिलसिलो हलाईंदा ई रहियासीं। पोइ उन में असांजो फ़क़ीर साईं कलंदर बख़्श जेको बाबा जो तमामु पुराणो ढोलक ते साथ ॾींदड़ रहियो आहे ऐं तक़रीबन रिश्तेदार बि क़रीब आहिनि, भाणेजा आहिनि बाबा जा। उन सां असांजी सलाह रही, उन खे इदारो खोलाए ॾिनोसीं टालपुर वॾा में सोहराब फ़क़ीर एकेडमी जे हवाले सां। हिते काफ़ी असांजा नौजवान अहिड़ा आहिनि जेके सूफ़ी अज़म सां ऐं सूफ़ी अज़म जे मूसीक़ी सां प्यारु कनि था। उहे माशाअल्लाह साईं वटि स्टूडेंट बि आहिनि ऐं उन खे असां क्लब जे हवाले सां बि रंग। भला सोहराब फ़क़ीर कहिड़ा कहिड़ा दुनिया जे मुल्कनि में? मुंहिंजा महबूब उन में मां गॾु रहियो आहियां काफ़ी। फ़क़ीर कलंदर बेग साईं करार अदो जलाल हीउ जेको साथ वेठो आहे, तक़रीबन इन में असां 2-4 माण्हू फ़क़ीर साईं सां गॾु रहिया आहियूं बाबा साईं सां। उन में पहिरियां जर्मन थो अचे। ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिबु हूंदो असांजो कल्चर डायरेक्टर, उहो वठी वियो। उन खां पोइ हमीदा खून साहिबु, मुमताज़ मिर्ज़ा वारा ऐं इस्लामाबाद लोकवर साह खां उन में काफ़ी मुल्क आहिनि, तक़रीबन 20-22 मुल्क आहिनि जेके असांजा बाबा पूरो माना जेको ग्रुप सुंग, उहो सुंग उन में साईं बाबा साईं जा शागिर्द बि आहिनि जिन खे बि बाबा साईं पंहिंजे गॾु। अलाए सुंग जेको इहो इंट्रोड्यूस छा सोहराब फ़क़ीर कयो ऐं हलंदड़ो जेको टीवी वग़ैरह ते केबला साईं इहो दरगाहुनि जे हवाले सां महदूद हो। अॻे सुंग हूंदो दुनिया जे नज़रुनि में फॉरेन कंट्रीज़ ताईं। मुंहिंजे ख़्याल मुताबिक़, मुंहिंजे नज़रिए मुताबिक़ वाहिद इहो सोहराब फ़क़ीर आहे सुंग ऐं यकतारनि जे हवाले सां। जंहिं हिन गेड़ू रंग खे माना गुलदस्तो सम्झो सभई साईं असांजे लाइ गुलदस्तो आहे। हे भला गेड़ू इहो जेको पंहिंजो ही लिबास वग़ैरह आहे जेको तव्हां पायो था त इहो घणे मीटर में? सर इहो मीटर खे ॾिसंदा ई कोन आहियूं। हीउ रंग असांखे पंहिंजे मुर्शिदनि तरफ़ां मिलियो। घणियूं ख़मीसूं तव्हांखे? अहिड़ियूं ख़मीसूं जेको हिकिड़ी लाइ न, हिकिड़ी लाइ बि कोन पाईंदा आहियूं। हिकिड़ी ई आहे। वरी जेकॾहिं हीअ थी वेंदी आहे जीअं ड्रेसिंग वठिबी आहे कलडम, त हीअ वरी असां ॿी वठी वठंदा आहियूं। या माना हिकिड़ी आहे उन न न न ईअं बि न आहे। हिकिड़ो भला हे जेको कंठो इहो तव्हांखे पातल आहे, हिन में छा छा कहिड़ा कहिड़ा? हिन में सरकार ही अक़ीक़ आहे, हीअ असांजा ज़ेवर आहिनि। न आहिनि कहिड़ा कहिड़ा पथर आहिनि? पथर हिन में अक़ीक़ बि आहे, ज़रकून बि आहे ऐं अक़ीक़नि जा बि क़िस्म आहिनि। हिन में हीउ जेको आहे शाह हक़ीक़ आहे, हीउ फिरोज़ो आहे, हीउ हक़ीक़ आहे। बाबा साईं जी जेका ज़िंदगी रही, मां तव्हांखे सच ॿुधायां त हिन जा कंठा वग़ैरह उहे असां वटि बाअमानत पिया आहिनि जा असां पाइण जी ज़रूरत नथा रखूं। ऐं हक़ीक़त में बाबा जो इंसाननि सां गॾोगॾु हिननि पथरनि सां वॾो लॻाव हो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं फ़क़ीर साईं महफ़िल में या घर में हिननि पथरनि सां जकड़ियल हूंदो, उन्हनि सां प्यारु हूंदो, हुनजी रूहानियत हूंदी हिननि शयुनि सां। अलहमदिल्ला जिथे जिथे माण्हू जनमु वठंदो आहे उनखे तरतीब ओड़ी ओड़ी मिलंदी आहे। असां ख़ुशि पंहिंजो मूंखे इहो ॾसिजो त सोहराब फ़क़ीर केतिरा कलाम माना ॻाया जेके रेडियो ते रिकॉर्ड थिया या कैसेटुनि में? साईं हाणे अंग ख़र्जी त ज़ाहिर हक़ीक़त आहे त असांखे बाबा साईं बि कॾहिं कोन ॿुधायो त भाउ हीउ मूं हेतिरो मवादु ॻायो आहे। बहरहाल तक़रीबन असांजे पाकिस्तान जा जेके बि वली आहिनि, बाबा फरीद साईं हुजे, बाबा बुला शाह हुजे, या असांजे सिंध त पूरी जा लतीफ़ साईं आहे, सचल साईं आहे, ग़ुलाम हैदर साईं आहे, बाबा ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं जी दरगाह जा त बाबा साईं तालिब हुया, फ़क़ीर नसीर साईं आहे, नसीर साईं नौशरे वारा आहिनि, इहे असांजे मुर्शिद हादी ख़ैर मोहम्मद साईं जा बि मुर्शिद हुया। बाबा साईं तक़रीबन सिंध जे वलियुनि जा मुंहिंजे ख़्याल में 5 खां 10 ताईं
10 खां 20 ताईं 20 खां 50 ताईं बि बाबा साईं जीअं सचल रेडियो ते कंहिं अप्रूव करायो? रेडियो ते साईं बाबा साईं खे पहिरियां अप्रूव कराइण वारो आहे अला बख्शा बुखारी। दौर अला बख्शा बुखारी जो दौर हुयो स्टेशन में। टीवी ते असांजे ॻोठ जो ई आहे अख्तर टालपुर, जेके फर्ज़ंद आहिनि उस्ताद लालबेग टालपुर जा, भाइटिया आहिनि फ़कीर अली मोहम्मद सूफ़ी जा, उन्हनि मुतारिफ़ PTV ते बाबा साईं खे करायो। जेको फ़क़ीर आहे सो सोरा फ़क़ीर सां गॾु हूंदो, वजत कंदो, हीउ जेको आहे ढोलक वॼाईंदो। छा नालो आहे फ़क़ीर? साईं फ़क़ीर कलंदर बस। फ़क़ीर इहो ॿुधा त सोरा फ़क़ीर सां केतिरो अरसो तूं जोड़ में रहीं? साईं अवल खां आख़िर ताईं, पछाड़ी पिंगे खां क़बर ताईं। हा, सैर सफ़ा में, जोड़नि में, घुमण में, रियाज़ महिनत में, ख़िदमत में ही ग़ुलाम हाज़ुर हुयो। मामो मुंहिंजो अच्छा पर पीउ खां वधीक हुयो, एतिरी वफ़ा हुनजी हुई। मूं बि आख़िरी इंतिहा ड्यूटी ॾेई अञा रब खे सुवाल त रजी जी पछाड़ी उपार। ॿियनि मुल्कनि में बि दुनिया जे में 14-15 मुल्क गॾु वियासीं। अच्छा जी, कहिड़ा जर्मन, जापान, हॉलैंड, डेनमार्क, नॉर्वे, बेल्जियम, इहे ॿ टे 4 चकर हिकिड़े शहर में जाऊं। उते भला उतां जूं मायूं वग़ैरह बाशिक थी पयूं छा हिन ते जेके जर्मन राज हुयो, पर सूफ़ी के का दिल में ॻाल्हि कान्हे असां पंजे रंग सां। अच्छा हा, आवाज़ जा पुजारी दुनिया हुई। अच्छा, सुर जी पूजा माण्हू मस्त थी पिया वञनि तमामु घणा। हा मस्ती इश्क हज़रत इश्क आहे। भला इहो ॿुधा त फ़क़ीर शादियूं घणियूं कयूं? शादियूं ॿ। उन मां औलाद पहिरीं मूं 3 धीअरूं 2 पुट, पोइ मूं 3 पुट 3 न्याणियूं। बीमारी कहिड़ी थी पई? फालेज हुयो ज़ाहिर में, अटैक बि हुयो अॻु में, पर उहो बि इलाज यको हलियो। हा यको हलियोसीं, पर पोइ जेको इहो अधरंग वारो कमु थियो इन छोड़े विधो। इहो मूंखे ॿुधा त जंहिंमहिल जो हिन जो आवाज़ बंदि थी वियो, ख़बर अथई त राॻीअ जो मौत माना आवाज़ खसिजी वियो, त माना हुनजो अंत थी वियो। पोइ हुनजी छा मामे जी तुंहिंजे जी बेवसी हूंदी या कहिड़ा ॾुख ॿुधा? बसि ॾुख इहो पोइ कचहरियूं कंदो, इशारनि में सम्झाईंदो हो त हिन राग जो पंचम हिते आहे, हिन जो सुर हिते आहे, ॾोटड़ो नंढड़ो आहे भरिसां वेठो आहे तव्हांजे, उनखे तालीम असांखे सम्झाईंदो, बाबा हिनखे आवाज़ खे अॻिते वठी हलिजो। ऐं उनजे बावजूदि ॻाल्हाए इशारा सम्झंदा हुआसीं, आवाज़ हुन सां कमु जो बाक़ी आलाप में सरकार पछाड़ी ताईं ककर ई कोन पियो। हा आलाप अलो मियां इहो करे वेंदो, ईअं पियो करे अलो मियां जीअं कंदो उहे करे हा करे पंहिंजो आलाप पूरो करे वेंदो ॿियनि में। हाणे भला सोरा फ़क़ीर जो सुंग हुनजे मरण सां ख़तमु न थी वियो, अञा ताईं आहे? इंशाअल्लाह ज़िंदा रहंदो जेसि ताईं इंसान आहे हयाती। हिते सिख्या बि मिले थी, तालिब मिले थी। हा सिख्या बि आहे, असां पाण ॾींदा आहियूं। भला इहो ॿुधा त जंहिंजे दिलि में जेको आहे कटर हुजे ऐं बुग़्ज़ हुजे, पर आवाज़ भलो हुजे, त उहो छा सूफ़ी फनकार थी वेंदो? उहो साईं नियत जी ॻाल्हि आहे, महिनत जी ॻाल्हि आहे, करणी जहिड़ी भरणी जहिड़ी पोखींदे ओड़ी लुणंदे। भला इहो ॿुधा त सोरा फ़क़ीर जे वे खां पोइ हुनजो क़दुरु थियो, माण्हुनि कयो? उहो क़दुरु बि थियो, असांखे त सदमो आहे। उहो आवाज़ ॻोल्हा में हूं त किथो न किथो मिलंदो। इहो आवाज़ हुनजो अचणु वञणु, हुनजी मोहबत, हुनजो भला सखी हुयो? सखी त हुयो साईं, सखी त हुयो। घर ठाराए ॾींदो माण्हुनि खे, कंहिंजी बीमारियुनि जी मदद कंदो, हली वेंदो, बाबा हलो हुनजी मदद कयो। स्कूल फ़क़ीर साईं खोलायो, गैस फ़क़ीर साईं वरितो, बिजली फ़क़ीर साईं वरिती, महलो सोरा फ़क़ीर,
इहो फ़क़ीर पंहिंजे इन आवाज़ में मोहबत में पढ़ियल केतिरो हो पढ़ियल पढ़ियल कोन हो साईं ओ ये कलाम वग़ैरह लिखियल बसि उहो हाजी दुरलाल कुर्ब कंदो पंहिंजे दिमाग़ सां अच्छा हा हा वो पढ़ियल हूंदो ई न हो न न उन सां पंहिंजे हाजी जी रहनुमाई अच्छा इहो मूंखे ॿुधा त जेको इनायत फ़क़ीर नूनारी हूंदो हो उन सां हिन जो जोड़ हुयो या छा उहो बाद में थियो उन सां हा उन सां बि 2-3 साल गॾु रहिया ॿ टे कलाम उन जा बि हुया हा उन जा बि हुया पोइ गॾु हूंदा जुर्म साईं दरगाह गॾु जोड़ में हुया गॾु में ॻाईंदा वॼाईंदा हुआ पोइ ईअं भला संगत में कहिड़ा कहिड़ा माण्हू हिन सां गॾु रहिया जेके ॻाईंदा हुआ पर अॼु न रहिया साईं गॾु त उहे घणा वीचारा मरी विया उहे कहिड़ा कहिड़ा इनायत अली फ़क़ीर हूंदो ऐं तुफ़ैल शहदादपुरी अली मोहम्मद फ़क़ीर साईं तुराब शाह ज़वार अर्ज़ मोहम्मद काज़ी यार मोहम्मद काज़ी साहब बंद ये सभु माना इहे गॾु हूंदा हुआ मटाए विया हा इहे मोटाए इहो ॿुधा त जेको औलाद आहे सोराब फ़क़ीर जो उन मां कहिड़ा कहिड़ा आहिनि ॻाइण जे हवाले सां या आवाज़ भला आहिनि या कहिड़नि में उहे 4 कणा नज़र अचनि साईं सभ खां पहिरियों त अदा रजब साईं पंहिंजो ज़िंदगी जो अधु हिसो सम्झो त बाबा साईं सां गॾु गुज़ारियो आहे असां बचपन में ई माना 1997 में बाबा खे फालेज थियो आहे 1996 में असांजी पैदाइश आहे माना असां बाबा साईं खे ॻाईंदे न ॾिठोसीं त इन टाइम पीरियड में अदा रजब साईं बाबा सां सदाईं गॾु हूंदो हुयो उनजो सुंग में गॾु ॻाईंदो बि हुयो 2009 में बाबा जी वफ़ात थी बाबा जी वफ़ात खां पोइ असां पंहिंजो हीअ वरी सुंग तयारु कयोसीं उन में मां आहियां मूंसां गॾु बाबा साईं जो भाणेजो आहे ग़ुलाम हुसैन फ़क़ीर अदा रजब साईं आहे अदा जलाल आहे ढोलक वारो इहे भला कुल ख़ानदान जा माण्हू या ॿिया जा फ़क़ीर पंहिंजा आहिनि हीअ भाणेजान बाबा जा को ॾोटान अच्छा मां फर्ज़ंद बाबा साईं जो माना सभु पंहिंजा पणत में हुनजो जेको स्कूल ऑफ थाट आहे या हुनजे राग जो जेको नज़रियो आहे अञा बि जहिड़ो रखियो आहे उहो साईं मां इन लाइ हिकिड़ो मुहावरो इस्तेमालु कंदो आहियां त फ़नकार जेको आहे सो कॾहिं बि मरंदो न आहे मरंदो इंसानु आहे किरदारु मरंदो न आहे सोरा फ़नकार बुरको थो मटे बिल्कुलु ऐं पर उन जी ॻाल्हि हले थी पोयां जंहिंजी ॻाल्हि हले थी उहो ज़िंदा आहे भला हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त माना हेॾो वॾो अज़ीम हिकिड़ो सूफ़ी फ़नकार हुयो ऐं सिंध जा जेके 2-3 फ़नकार आहिनि वॾा वॾा उन में शामिलु हुयो पर हीअ छा आहे त उनखे माण्हू उहा मञता ॾियण जे बजाए हुनजो औलाद ई हुन जूं वर्सियूं मल्हाए हुनजा प्रोग्राम कराए हुनजे जाइनि खे वेठो रंग रोगन कराए माना हुन जिन लखे माण्हुनि जे लाइ ॻायो त उहो त क़दुरु शनासी त सम्झो न थी साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे हे कमु त माना ॿियनि खे करणु खपे हे सॼो तव्हां पाण था कयो त माना रुॻो औलाद हुनजे मिशन खे बिल्कुलु ईअं आहे साईं हाणे ॻाल्हि ईअं आहे त अहिड़ो बेक़दरी वारो दौरु सिंध में कई एॾा वॾा नाला गुज़री आहिनि जंहिंखे अॼु ॾींहुं ताईं कोई यादि ई नथो करे उन में उस्ताद वहीद अली ख़ान आहे उस्ताद मोहम्मद जुमन आहे सिंगार अली सलीम जहिड़ा नाला आहिनि मोहम्मद यूसुफ जहिड़ा नाला आहिनि औलाद खणे थी कम खे त उहो जहिड़ो रहे थिए थो हाणे इन में इहो थींदो आहे असांखे त करिणो आहे असांजो पीउ हुयो असांजो वालिद साहिबु हुयो असां पंहिंजे हाल आर वसार जेको थींदो असांखां असां कंदासीं पर हाणे इन में जेके सिंध जा सकाफ़ती इदारा आहिनि या उन खां अलावा जेके ॿियूं कल्चरल कमेटियूं क़ाइमु थियल आहिनि हर ज़िले में हर डिवीज़न में उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे अगरि कंदा त हू उन ते एहसान नथा कनि जेकॾहिं सोरा फ़क़ीर जी वरसी ख़ैरपुर ज़िले जो रेडियो पाकिस्तान मल्हाए त हू एहसान न कंदो सोरा फ़क़ीर ते या ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल सोरा फ़क़ीर जी वरसी मल्हाईंदो त ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल सोरा फ़क़ीर ते एहसान न कंदो बल्कि सोरा फ़क़ीर उन्हनि जी सुञाणप रहियो आहे हिन ज़िले जी सूंह रहियो नाज़रीन ही सोराब फ़क़ीर जो हिकिड़ो पुराणो साथी छा नालो आहे साईं ग़ुलाम हुसैन फ़क़ीर इहो मूंखे ॿुधा त सोराब फ़क़ीर सां तूं बि कंहिं ॿाहिरि मुल्कनि में वग़ैरह में वई साईं मां इंडिया वियो आहियां बाक़ी ॿियो कंहिं मुल्क में कोन इंडिया तां घुमी आयुमि फ़क़ीर अच्छा बेला ॿार निकितल आहे मां इंडिया वियुमि हलियो
पोइ पियो मोटी आउं 3 महीना जा रहियमि। हाणे इहो मूंखे ॿुधा त सोरा फ़क़ीर जो ॻाइणु कीअं? फ़क़ीर त साईं माशाअल्लाह असांजो त बाबो साईं फ़क़ीर त अहिड़ो आवाज़ कीअं? आवाज़ बहितरीन भला आलाप कीअं हूंदो? साईं आलाप फ़क़ीर जहिड़ो त आलाप अञा ताईं असांखे ईअं सिधो दिलि में वञी लॻंदो आलाप? बिल्कुलु हा साईं बिल्कुलु अहिड़ो ई हो फ़क़ीर मोहबत वारो हुयो। नाज़रीन ही असां सां मौजूदु आहे सोरा फ़क़ीर जे साथी ऐं हितां जे सिंध जो मशहूरु शाइर करम टालपुर, उन जो फर्ज़ंद आहे। उन सां ॻाल्हायो। छा नालो आहे तव्हांजो? सैफुल्लाह टालपुर। हा, इहो ॿुधाइजो त सोरा फ़क़ीर जेको आहे उहो कहिड़े क़िस्म जो फ़नकार हो, उनजी गायकी वग़ैरह कीअं हुई, या आम माण्हुनि सां उनजो लहजो या रवैयो या एटीट्यूड कीअं हो? साईं सोरा फ़क़ीर जो लहजो जेको ग़रीब हुजे अमीर हुजे सभिनि सां हिकु जहिड़ो लहजो हूंदो हुयुसि। ऐं ॻाइण में त दुनिया आहिनि ते आशिक़ थी पई, एतिरे क़दुरु जो ॿाहिरनि मुल्कनि जूं जेके औरतूं हुयूं उहे बि असांजे नंढड़े ॻोठ में अची पहुतियूं। इन आवाज़ ते आशिक़ थी पई। हिते अचे निकितियूं? हा, हिते जर्मनी जूं मायूं अची निकितियूं। ही फ़क़ीर परेशान थी विया त असां छा कयूं हिननि खे। DC ऐं इहे पुलिस उहा उन्हनि सां गॾु ही अची निकिता त मायूं अची निकितियूं उन्हनि खे असां छा कयूं। असां आयासीं, असां वेठा आहियूं हिते 8-8 ॾींहं 10-10 ॾींहं मायूं जर्मनी जूं हिते रहियूं पियूं हुजनि। पुलिस खे मोटाए छॾनि, DC खे जवाबु ॾेई छॾनि त तव्हांजो वास्तो ई कोन्हे, असां हिते हूंदासीं, तव्हां वञो। हे फ़क़ीर जी आवाज़ में वॾो आवाज़ हुअसि, वॾी सदा हुअसि, आलाप जेको हिकिड़ो तमामु माना उन जहिड़ो को आलाप न पियो कढी सघे। त इहे उन जूं जेके राग में जेका उनजी इंफ़रादियत कहिड़ी ॿियनि खां जेको मुख़्तलिफ़ हिकिड़ो अथव मेहंदी हणी वारनि खां ॻाढ़ो सिरो ऐं गेड़ू रतो हूंदो, अञा उनजी क्वालिटी जेका राग जी कहिड़ी? उन जा आलाप साईं जे असां तीअं सम्झंदासीं त हीअ त ॻाईंदो ई कोन हुयो। इहे त के रब जे तरफ़ां के आलाप ईंदा हुआ या कुझु माण्हू उन ते आशिक़ थी पवंदा। उहे रब जे तरफ़ां आलाप वरी खसिजी विया, माण्हू मस्त थी नचणु शुरू कंदा हुआ। पंहिंजे मस्ती में उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी त असां नचूं छो था। इन आलापनि जे महफ़िलनि ते वजत तारी थी वेंदी हुई, मस्त थी ऐं एतिरे क़दुरु जो बेहोश किरी पवंदा, उनखे ख़बर न पवंदी। अहिड़ा बि माण्हू हुया जंहिं हिन जे राग जी मुखालफ़त कई हुजे इलाइक़े में, कुझु को माना कंहिं बि बुनियाद ते? न साईं, ही ॻोठ जेको असांजो आहे सूफ़ियुनि जो ॻोठ आहे, ईअं सम्झो। सॼो आहे, दरगाहूं आहिनि हिते। तक़रीबन हफ़्ते में त हिकिड़ो ॾींहुं राग हलंदो ई हलंदो आहे, जंहिंमें असांजी पंहिंजी दरगाह सूफ़ी जलाल फ़क़ीर टालपुर ऐं गुलाम अहमद फ़क़ीर टालपुर जी दरगाह आहे, ऐं ॿियूं दरगाहूं मंगल फ़क़ीर जी दरगाह। इलाइक़ो ई पूरो महांगो फ़क़ीर पंहिंजो जेको आहे फौलाद फ़क़ीर हिन इलाइक़े ते फ़क़ीरनि जो असरु काफ़ी रहियो आहे। हुननि कमु कयो आहे, मोहबत वेराई आहे, न की इंता पसंदी। इहो दरगाहुनि जो या फ़क़ीरनि जो सूफ़ियुनि जो हे दौर जदीद थियो आहे, इंटरनेट अची विया, टेक्नोलॉजी आहे, सैटेलाइट, ऐं त उन में उहो सूफ़ियुनि जो असरु घटिजे थो या सूफ़ियुनि जो वधे थो? न साईं, इन दौर में त अञा बि वधे थो पियो। इंता पसंदी खे सूफ़ी रोके सघनि था, बाक़ी दुनिया जी का बि ताक़त नथी रोके सघे। हीउ जेको गेड़ू तव्हां ॾिसो था न, इहो ई रंग इंता पसंदी खे रोकींदो, मोहबत हर शइ इहो ई जहान। भला इहो ॿुधाइजो त सूफ़ी फ़नकार जॾहिं मरे थो त उनजो रुगो पुट उनजा पोटा या वारस जेके आहिनि उहे पिया वर्सियूं मल्हाइनि, उहे था कनि, ऐं हेॾी वॾी दुनिया में पूरीअ में सिंध खे मुतारिफ़ कराइण वारा या नालो ठाहिण वारा, हुननि जी ॿियो को पोइवारी नथो करे? छा उन्हनि जो फ़र्क़ु? उन्हनि ते बि फ़र्ज़ु थिए थो। सकाफ़त खातो आहे या सिंध जो आहे, पाकिस्तान जो लुक विसा आहे, ॿियो खोड़ तंज़ीमूं आहिनि। उन्हनि खे खपे त फ़क़ीरनि खे ॾियारे। हू फ़क़ीर कॾहिं मरंदो कोन्हे, हू ज़िंदा हूंदो आहे, पर उनखे अॻिते आणण लाइ ही जेके इदारा आहिनि उहे कमु कनि। जीअं वाल साहिबु हुयो करम टालपुर, फ़क़ीर जॾहिं बि मरंदो आहे ख़ुशी सां ईंदो आहे, ख़ुशी सां वेंदो आहे। जॾहिं ईंदो आहे त लाॾा चवंदा आहिनि, ॾाढियूं ख़ुशियूं कबियूं आहिनि। जॾहिं वेंदो आहे त फ़क़ीर पाण खे
राग विराग सां गॾु वठी वेंदो आहे। वाल ॻाईंदा हलंदा? हा, वाल साहब बि ईअं ई जेॾीमहिल वफ़ात कई त ॻाईंदे वॼाईंदे असां दफ़नायोसीं ख़ुशी सां। त बाबा अमानत हुई, अमानत साॻी पंहिंजे रब ॾे वई आहे। बाबा हुसैन ॾिनो फ़कीर। हाँ जी वाह। सोराब फ़कीर कीअं हूंदो, प्यार कंदो हूंदो? वाह वाह साईं, असांजो नाना साईं बि हुयो, ईअं सम्झो जो असांजे वालिद समान हुयो। ऐं जेसि ताईं राग जो तालुक़ु आहे त सोराब फ़कीर जो अंदाज़ सिंध में त छा पर दुनिया में पैदा न आहे थियणो। जहिड़ो हुनजो अंदाज़ ॻाइण जो हुयो, जहिड़ो हुननि जे वेहण जो लोकेशन हुई, जहिड़ो हुनजी सेटिंग हुई, जहिड़ो हुननि जो जोड़ हुयो, ॻाइण हुयो, त सिंध में त छा पर पूरी दुनिया। सुंग वारो स्टाइल बि छा इन मुतारिफ़ करण त 10 ॼणा फनकार जी हाँ, गॾिजी करे। जी हाँ बाबा, सुंग खे दुनिया में ज़ाहिर करण वारो सोराब फ़कीर। सूफ़ी दरगाहूं जिते अॼु बि का बि नफ़रत न आहे, कंहिं बि मज़हब जे लाइ दुश्मनी न आहे, हीअ प्यार जी ॿोली आहे। सोराब फ़कीर हिन इलाइक़े मां हिकिड़ो ग़रीब जो ॿार थी करे उभरियो ऐं दुनिया जे 20 खां वधीक मुल्कनि में हुन हीउ सुंग वारो तरीक़ो, सूफ़ियुनि वारो तरीक़ो मुतारिफ़ करायो। जॾहिं फनकार मरे थो त उन सां गॾु सिर्फ़ु उनजो औलाद, पुट पोटा वग़ैरह उनजे फ़िक्र खे खणनि था ऐं हिकिड़ो जो लीजेंड अज़ीम असांजो पूरी दुनिया में असांजा छा सिर्फ़ु औलाद जो हक़ आहे त उनखे खणे। ऐं जेके इदारा आहिनि, जेके ज़िम्मेदार आहिनि, जेकी फ़न ऐं फ़िक्र खे फ़रोग़ ॾियण जे लाइ फंड खाइनि था, छा हिननि जी मालिकी करणु उन्हनि जी ज़िम्मेदारी न आहे? इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत खे सदाईं